مثله وتلك الأيام نداولها بين الناس وليعلم الله الذين آمنوا ويتخذ منكم شهداء والله لا يحب الظالمين وليمحص الله الذين آمنوا ويمحق الكافرين أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ويعلم الصابرين ولقد كنتم تمنون الموت من قبل أن تلقوه فقد رأيتموه وأنتم تنظرون صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि सगोरिन में ईमान वारनि खे तसल्ली ॾिए थो त तव्हां परेशान ऐं गमगीन न थियो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ज़रूर कामयाब कंदो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं न के सुस्त थियो वला तहिनू ऐं न के सुस्त थियो। इहो वहन मां लफ़्ज़ वरितल आहे। वहन अरबी ज़बान में चइबो आहे सुस्तीअ खे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वहन खां मना फरमाई आहे, यानी वहन जी जेका सिफ़त आहे उहा तमामु ख़राब आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां में वहन अची वेंदो त तव्हां पोइ हेठि थींदा वेंदव, पस्त थींदा वेंदव, तनज़ुल में वेंदा वेंदव। त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम मुजमईन पुछा कई, साईं वहन छा आहे? त फरमायूं हुब्बुद दुनिया व कराहियतुल मौत, त दुनिया सां मोहब्बत ऐं मौत खां नापसंदी। बर सूरत ही आयत सगोरी तॾहिं नाज़िल थी ही जॾहिं ग़ज़वा उहुद में मुसलमाननि खे तकलीफ़ पहुती ही, वक़्ती शिकस्त मिली ही, त पोइ अल्लाह तबारक व तआला सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे तसल्लीअ तौर इन आयत सगोरी खे नाज़िल फरमायो हो। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं न के सुस्त थियो ऐं न के गमगीन थियो, ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त रुगो अमी ग़ालिब थियण वारा आहियो। यानी तव्हां जा जेके 70 सहाबी सगोरा रज़ी अल्लाह ताला अन्हुम शहीद थी विया आहिनि त तव्हां परेशान न थियो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ज़रूर बुलंद कंदो, अमी ग़ालिब थियण वारा आहियो जेकॾहिं अमी मोमिन आहियो। इहे वक़्ती शिकस्तूं इहे आज़माइश लाइ आहिनि, पर नेट नतीजो इहो ई निकिरंदो त तव्हां ज़रूर ग़ालिब रहंदव। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे थो त जॾहिं हिरक़ल बादशाह यानी केसर बादशाह, रूम जे बादशाह हज़रत अबू सुफ़ियान जेॾी महिल काफ़िर हुयो त केसर बादशाह पुछा कयसि त तव्हांजो ऐं मुसलमाननि जो मामलात कीअं आहे, कॾहिं तव्हांजी जंग थी आहे पाण में, त पोइ छा कैफ़ियत रही आहे? पोइ चयईंसि त अल हर्ब सिजालुन बैनना व बैनहुम, त जंग पाणीअ जे डोल मिसल आहे, कॾहिं केरु पाणी भरे थो, कॾहिं केरु पाणी भरे थो, यानी कॾहिं असां ग़ालिब अचूं था, कॾहिं उहे ग़ालिब अचनि था। त हिरक़ल बादशाह चयो त इहो रसूलनि सां ईअं थींदो रहियो आहे, कॾहिं फतेह त कॾहिं शिकस्त। हिरक़ल बादशाह चयो त पर अल्लाह तबारक व तआला नेठ रसूलनि खे ग़ालिब कंदो। इहो अल्लाह तबारक व तआला जो ईअं सम्झो उसूल आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त तव्हांखे अल्लाह साईं ज़रूर कामयाब कंदो, पर जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। हीअ जेका वक़्ती आज़माइश आहे, अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इन जो फ़ाइदो छा आहे, अल्लाह साईं अॻिते फरमाईंदो। पर अल्लाह साईं तसल्ली ॾींदे फरमाए थो त जेकॾहिं अव्हां खे उहुद में को घाव पहुतो आहे त बेशक उन जहिड़ो घाव काफ़िरनि खे बदर में पहुतो हो। यानी जेका तकलीफ़ तव्हांखे हिते पहुती आहे ईअं नाहे त तव्हांखे पहुती आहे, पर काफ़िरनि खे बि इन खां अॻु में पहुती। यानी बदर जे मैदान में बि 70 काफ़िर मरिया हुआ ऐं 70 काफ़िर ई जनम रसीद थिया, ऐं उन खां अलावा केतिरा ई जेका आहे सो मतिलबु कैदी थी आया हुआ, जिन खे फिदियो ॾेई करे आज़ादु करायो वियो हो। बर सूरत अल्लाह साईं उन्हनि खे फरमाए थो त तव्हांखे जेको घाव पहुतो आहे इन जहिड़ो घाव काफ़िरनि खे बदर में पहुतो हो। ईअं न सम्झिजे त वक़्ती शिकस्त या वक़्ती परेशानी जेकॾहिं गैर मुस्लिम पस्त थींदा वञा, शिकस्त थींदा वञनि, ऐं जेके मुस्लमान शिकस्त या परेशानी जे हालत में थींदा वञनि, ईअं न सम्झिजे त जेको आहे सो मुसलमान खां अल्लाह तबारक व तआला नाराज़ आहे। न न, मुसलमाननि खां अल्लाह तबारक व तआला नाराज़ न आहे, बल्कि इहे वक़्ती शिकस्तूं ईंदियूं आहिनि। छो त हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ादिसिया जो सालार हो। पोइ मोर्चनि में का ईअं सम्झो त परेशानी थी, मतिलब जंग फतेह न पई थिए। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु समूरनि खे गॾु कयो, फरमायूंसि त
का असां में कोताही थी वई आहे, ईमानी तक़ाज़े में का असां खां कमी थी वई आहे, जंहिंजे करे असां खां फतेह नथी थिए। अचो त अलाह तबारक व तआला खां माफ़ी घुरूं। पोइ 3 ॾींहं राति लगातार इन्हनि अलाह खां माफ़ी घुरी ऐं विढ़ंदा रहिया। नेठि अलाह साईं 3 ॾींहंनि अंदरि अलाह साईं उन्हनि खे फतेह सां किनार बणायो। त इहो जेको बि थिए थो, जेकॾहिं गैर मुस्लिम मुस्लमाननि जे मथां ग़ालिब अचनि था, ईअं न सम्झिजे त मुस्लिम गैर मुस्लिमनि खां अलाह राज़ी आहे। न न न न, कॾहिं बि काफ़िर ऐं मुशरिक सां अलाह तबारक व तआला राज़ी न आहे, ऐं कॾहिं बि अलाह तबारक व तआला काफ़िर ऐं मुशरिक खे महबूब नथो रखे। पर इहो अलाह तबारक व तआला जो उसूल आहे, इहो अलाह तबारक व तआला मुस्लमाननि खे आज़माईंदो आहे। अलाह साईं फरमाए थो त ही अहिड़ा वाक़िया आहिनि जो असीं उन्हनि खे माण्हुनि जे विच में फिराईंदा आहियूं त नसीहत वठनि। ऐं अलाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो त जेका वक़्ती ग़ज़वाए उहद में जेका शिकस्त मिली, इन जा फ़ाइदा छा आहिनि? अलाह साईं फरमाए थो त हिन लाइ त अलाह मोमिननि खे ॼाणे निखेड़े। इमाम बेदावी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इते अलाह तबारक व तआला इल्म जो लफ़्ज़ फरमायो आहे, इन मां मुराद ईअं न सम्झिजे त अलाह तबारक व तआला ॼाणे, छो त अलाह तबारक व तआला जो जेको इल्मु आहे, जेका ॼाण आहे, उहा अबदी ऐं ईअं सम्झो त अज़ल खां आहे। पर हिते अलाह साईं फरमाए थो, ईअं सम्झो, इमाम बेदावी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इन जो जेको लफ़्ज़ आहे अलम जो, वलियअलम अल्लाहु अल्लज़ीन, इन जी मुराद ही आहे त अलाह तबारक व तआला ज़ाहिर थो करे ईमान वारनि खे, त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त बावजूद परेशानीअ जे, बावजूद तकलीफ़ पहुचण ऐं मुसीबत पहुचण ते ईमान वारा पंहिंजे ईमान खां नथा हटनि। ऐं ॿी हिकमत अलाह साईं फरमाए थो, वयत्तखिज़ मिनकुम शुहदा, ऐं अवां मां किन खे शहीद करे। छो त जेके ग़ज़वाए बदर में शरीक न थिया हा, उन्हनि खे शौक़ु हुयो त असां ग़ज़वाए उहद में असांखे का ग़ज़वा मिली वञे त असां जीअं शहीद थियूं ऐं असां रुतबो असांखे मिले जीअं शहादत जो। अलाह साईं फरमाए थो त ऐं अवां मां किन खे शहीद करे, केतिरा ई शहीद थिया, अलाह तबारक व तआला उन्हनि खे रुतबो ॾिनो। ऐं अलाह साईं हिते फरमाए थो, ऐं अलाह ज़ालिमनि खे दोस्त न रखंदो आहे। यानी जेके काफ़िर ऐं मुशरिक आहिनि, वक़्ती तौर ते त उनखे ख़ुशहाली आहे, वक़्ती तौर ते त हू दुनियावी तौर ते त हू पाण खे अमीर सम्झनि था, पर इहो इस्तिदराज आहे, आख़िरत में हिन जे लाइ को बि हिसो न आहे, न के उहे अलाह जा महबूब आहिनि। अलाह साईं अॻिते फरमाए थो, ऐं टीं हिकमत छा आहे, वलियुमहिसल्लाहु अल्लज़ीन आमनू वयमहक़ल काफ़िरीन, ऐं हिन लाइ त अलाह मोमिननि खे खरो करे ऐं काफ़िरनि खे नास करे। छो त नेठि काफ़िरनि खे शिकस्त मिलणी आहे। खरे मां मुराद त अलाह तबारक व तआला इंसाननि जे रूह ऐं जान खे तज़किया, माना ईअं तज़कियो करे, साफ़ करे शिरक कुफर खां। छो त अलाह साईं अॻिते फरमाए थो त ईमान आणण खां पोइ ईअं न आहे त सिर्फ़ु तव्हां हाणे बसि कुझु अमल ई न कयो, न न, ईअं न थींदो। अमल कंदव त पोइ तव्हां जन्नत में वेंदव। छो त अलाह साईं फरमाए थो, छा अवां बेश्त में गिणण जो गुमान कयो आहे छा? हिन हूंदे जो अलाह अञा अवां मां मुजाहिदनि खे न निखेड़ियो आहे। छो त जॾहिं जिहाद जो ऐलान थिए त अलाह तबारक व तआला इहो ऐलान फरमायो आहे त अलाह तबारक व तआला तव्हां मां के आज़माए थो त केरु उन जे राह में जिहाद करे थो, केरु उन जे राह में नेकी करे थो, केरु उन जे राह में कुर्बानी करे थो। ऐं अलाह साईं हिते फरमाए थो त जेकॾहिं का उन जे राह में का तकलीफ़ पहुचे त अलाह साईं फरमाए थो त ऐं न के साबरनि खे निखेड़ियो आहे। यानी जेकॾहिं उन जे राह में का तकलीफ़ पहुचे त अलाह साईं फरमाए थो त असां सब्र वारनि खे बि परखियूं था त केरु सब्र अलाह जे राह में करे थो। ऐं अलाह साईं अॻिते फरमाए थो, ऐं बेशक अवीं मौत खे उन जे मिलण खां अॻु घुरंदा हुयो। यानी अलाह तबारक व तआला फरमाए थो त जेका सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन आहिनि, उहे दीन जे मथां कुर्बान थिया। छो त जंगिन जे दौरान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक ते सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन बैयत कई ही त साईं असां अलाह जे राह में पंहिंजी जान ॾींदासीं, पर फलम नफ़िर, ईअं न आहे जो असां जंग शुरू थी वञे, जिहाद शुरू थी वञे पोइ असां भॼूं, ईअं असां कॾहिं बि न भॼंदा। असां जिहाद में पंहिंजी सिसी कपाईंदा, लेकिन पोइ ते न भॼंदासीं। ऐं इहो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन करे ॾेखारियो। अता कि मिस्र जे मार्के में हज़रत ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु किले जे ॿाहिरां बीह करे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी जमात खे ऐं कुझु ताबईन बि हुया, फरमायूं त मूंखे किले जे अंदरि फिटी कयो, ऐं मां जॾहिं नारे तकबीर जो नारो बुलंद कयां त पोइ सम्झिजो त मां इन्हनि सां विड़ी रहियो आहियां, नेठि जेसि ताईं अलाह जे राह में शहीद थी वञा, या इहो मां दरवाज़ो खोलींदुमि। उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां हेठि लाथो वियो किले में, ऐं हो विढ़ंदो रहियो, नेठि उन दरवाज़ो खोले करे अलाह जो नारो हंयो, उन खां अलावा उहा जंग फतेह थी वई। अहिड़े तरीक़े सां हिननि साहिबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन तमामु घणियूं कुर्बानियूं ॾिनियूं, तमामु घणियूं कुर्बानियूं ॾिनियूं, जो हिन
महिल ताईं जेको असांखे दीन पुतो आहे इहे सहाबा जे तुफ़ैली पुतो आहे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त फ़क़द रअयतुमूहु व अंतुम तंज़ुरून, पोइ बेशक उनखे ॾिठव ऐं अवी निहारींदा हुयो। यानी सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जूं जेके कुर्बानियूं आहिनि उहे लाज़वाल आहिनि। दुआ आहे अलाह साईं तव्हां असांखे सहाबा इकराम रज़ियल्लाहु रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।